नाज़रीन, घारे थाणे ते मुक़रर नवां जतोई वासी एसआई अली गुल चांडियो जो मौत गुजारत बणिजी वियो। वारसनि इल्ज़ाम मड़ियो आहे त संदन नौजवान खे क़त्ल कयो वियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे अलाह रखियो अबड़ो। गुज़िरियल ॾींहुं ठठे ज़िले जे घारे थाणे ते मुक़रर एएसआई अली गुल चांडिया जे पुरसरार फोत थियण जो मामलो गुजारत बणिजी वियो। पुलिस पारां मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो हो त पुलिस एहलकार परेशानी खां तंग अची ख़ुदकुशी कई आहे। जॾहिं त वारसनि पारां एहतजाज कंदे चयो आहे त असांजे नौजवान खे गोलियूं हणी थाणे अंदरि क़त्ल कयो वियो आहे। असांजे नौजवान खे कंहिं बि क़िस्म जी का परेशानी न हुई। हू गुज़िरियल 28 सालनि खां ठठे ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते पंहिंजूं ड्यूटियूं सर अंजाम ॾींदो रहियो आहे। वारसनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ये प्यादा मुझे जुल्म मुझे पुट के हाथ में मारे बिरोन मुझे जुल्म 4 गोली मुझे पुट उनके कागज टिकारे बनियो पजो 12 पदा मैं पजो माल पजो उनके सत न्यानो करो नंढो को घर दो ना पाटे तो मूंसां पंहिंजे पीउ वीडियो कॉल ते ॻाल्हायो त चयो वञी पैसा वठी अचु, भाभे खे ॾेखारे अचु। ऐं मां वञा पैसा कढाए वियो आहियां। वरी कॉल आया त चए तुंहिंजो पीउ माराए वियो आहे। चए तुंहिंजे पीउ पंहिंजो पाण खे मारियो आहे। उनखे का बि परेशानी कान्हे, कंहिं बि शइ जी परेशानी कान्हे। उहो पाण जा मर्दो ऐं 28 साल ड्यूटी कई अथसि। कंहिं सां बि दुश्मनी न आहे ऐं हिनखे थाणे में अंदरि मारियो वियो आहे। ऐं सिर्फ़ु भले डॉक्टर चेक कनि, ॿाहिरियूं टीमूं अचनि, हिनखे 4 गोलियूं लॻल आहिनि। किसे खे मुंझाए पेश कयो वियो आहे। हाणे हीउ माण्हू 28 साल जो 28 साल हिन ड्यूटी कई आहे हुते, ऐं हीउ माण्हू ख़ुदि छो कंदो? जॾहिं त एसआई माण्हू आहे, हिनखे गन त खणणी कान्हे, हे पिस्टल पंहिंजो खणंदो आहे। गन किथां आई? उन खां पोइ हू आयो आहे, पंहिंजा हुनजा फ़ोटू कढे सूबेदार खे मोकिलियासीं त मुल्ज़िम जा जेको होॾे खणी थो वञे कोर्ट में, त उन खां पोइ हू हितां फिरी वञे थो परे पासे त माण्हू त शूट थी थो वञे। टारगेट करे मारियो वियो आहे असांजा। पंहिंजे सां 10 मिंट पहिरियां पंहिंजे वीडियो कॉल ते ॻाल्हायो आहे। चयो बाबा ख़ैरु ख़ैरियत आहे ऐं तूं ख़ुशि आहीं, मां बि ख़ुशि आहियां। ख़ैरु ख़ैरियत थी आहे। उन खां पोइ हिन कॉल कटी आहे। 10 मिंटनि खां पोइ एसएचओ जी फ़ोन आई आहे त तव्हांजो अली गुल चांडिया ख़ुदकुशी कई आहे। हीअ ख़ुदकुशी न आहे, ख़ुदकुशी हिकिड़ी गोली मारे सघे थो पाण खे। हिनखे 4 गोलियूं लॻल आहिनि। जे 4 गोलियुनि खे हिनखे लॻल आहिनि। डॉक्टर बि ॾिठियूं आहिनि, 4 गोलियूं आहिनि। सॼो जेको थाणो आहे उनखे पाण खे सॼे थाणे खे शामिल तफ़्तीश थियणु घुरिजे ऐं उहा पूरी या जुडिशल जेको आहे हुते वञी पंहिंजो दरख़्वास्त करे ॾिए त हुते जुडिशल इंक्वायरी हुनजी वेठी वञे ऐं DIG लेवल ते हुनजी इंक्वायरी थिए। कैमरामैन मोहम्मद अमीन चौहान सां गॾु अलाह रखियो अबड़ो, आवाज़ टीवी नवां जतोई।